सिंध हेडलाइन न्यूज़ जो सिंध के सलाम। अली अकबर सोलंकी के आवाज़ से मीर सजाद अली टालपुर की रिपोर्ट मुताबिक 60 मील भरसा ॻोठ रईस बाग अली टालपुर में न बिजली न रोड न स्कूल है। इन हवाले से ॻोठाणियुनि जो चवण है तो असां पीपल्स पार्टी जा पुराना वर्कर आहियूं। केतरनि सालन का पीपल्स पार्टी के वोट दींदा था अचूं, पर कंहिं बि अॼु ताईं असांजी सार न लधी है। हुननि जो वधीक चवण आहे त असांजो ॻोठ क़दीमी आहे, पर असांखे के बि बुनियादी सहूलतूं न आहिनि। तंहिं करे असां वस वारनि खे अपील था कयूं त असांजे ॻोठ खे बुनियादी सहूलतूं ॾेई असां मां बेचैनी ख़तमु कई वञे।